ओ मुंहिंजा अज़ीज़ो माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि त वहाबी अलीअ खे नथा मञनि तौहीद ॿुधाइण जे करे। असां हज़रत अलीअ जा बि नौकर कीअं नौना अलीउल मुर्तज़ा खे मञींदासीं जंहिंजी बहादुरीअ जी नेकी क़ुरान में आ। फरमाई वलम यख्श इल्लल्लाह, कीअं नौना अलीउल मुर्तज़ा खे मञींदासीं जंहिंजी नमाज़ जी नेकी क़ुरान में तराहुम रुक्कन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। वॾे आवाज़ सां कीअं नौना अलीउल मुर्तज़ा खे मञो जंहिंजी सखावत जी नेकी क़ुरान में वयुतिमून ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। अञा वॾे आवाज़ सां मां तहीं नंबरनि में हज़रत अली साईं जो मञण ॿुधाईंदो आहियां। तव्हां सुभान अल्लाह कंदा वञो त मां नंबर तव्हांखे ॿुधाईंदो वञा। असां पहिरें नंबर ते हज़रत अलीअ खे वली करे मञींदा आहियूं। ॿिए नंबर ते असां हज़रत अलीअ खे शहीद करे मञींदा आहियूं। टे नंबर ते नबी साईं जो प्यारो न्याणो करे मञींदा आहियूं। चौथे नंबर ते नबी साईं जो प्यारो सोट करे मञींदा आहियूं। पंजे नंबर ते असां हज़रत अलीअ खे हाँ सहाबी करे मञींदा आहियूं। छहें नंबर ते आल बैत करे मञींदा आहियूं। सतें नंबर ते आलिम करे मञींदा आहियूं। अठें नंबर ते हाफ़िज़ करे मञींदा आहियूं। नाएं नंबर ते कारी करे मञींदा आहियूं। ॾहें नंबर ते मुफ्ती करे मञींदा आहियूं। 11हें नंबर ते अल्लाह जो बबर शेर करे मञींदा आहियूं। 12हें नंबर ते मौला करे मञींदा आहियूं। मन कुंतु मौला वहाज़ा अलीयुन मौला। नबी साईं पाण फरमाया जंहिंजो अली दोस्त तंहिंजो मां दोस्त, जंहिंजो मां दोस्त उनजो अली दोस्त। असांजो अक़ीदो ईमान आहे त हज़रत अली साईं सभिनी असां ईमान वारनि जो मौला। असां 13 नंबर ते हज़रत अलीअ खे नबी साईं जो भाव करे बि मञींदा आहियूं। अञा वॾे आवाज़ सां मुआख़ात जो वक़्तु आहे। मदीनो शरीफ़ नबी साईं ॿिन साहिबनि खे पाण में भाउ बणाए रहिया। अबा तूं हिन जो भाउ, अबा तूं हिन जो भाउ, अबा तूं हिन जो भाउ। दुखीअ सुखीअ में हिक ॿिए जो साथ न छॾिजो। हज़रत अली अकेलो रहिजी वियो आहे। निमाणियूं अखियूं करे नबी साईं ने न्याय फरमाए थो मुंहिंजा प्यारा साईं मां भला कंहिंजो भाउ। साईं फरमायो सुरिया अंत वली फिद दुनिया वल आखिरह। अली तू मां मोहम्मद करीम जो भाउ आहे। दुनिया में भी मुंहिंजो भाउ त आखिरत में भी मां मोहम्मद करीम जो भाउ थी उथंदे। असां 14 नंबर ते हज़रत अलीअ खे ख़लीफ़ो करे भी मञींदा आहियूं। हे वरी चए थो वहाबी खिलाफत जा इनकारी आहिनि। कहिड़ा खिलाफत जो इनकारी? चौथे नंबर ते हज़रत अली ख़लीफ़ो बराबा जो। चौथे नंबर ते हे चवंदा अली दा पहला नंबर चौथो नंबर छो? हाणे ज़ोरी हज़रत अली साईं खे पहिरें नंबर ते बीहारियो। हे चवंदा त हज़रत अलीअ खे चौथे नंबर ते करे हज़रत अलीअ जी इज़त घटायो था। मां तव्हां खां पुछा थो कयां हेॾे न्यारियो मुंहिंजो प्यारो नबी, मुंहिंजो सुहिणो नबी, मिठड़ो मोहम्मद करीम सभिनी नबियनि खां आख़िर में आयो कन पहिरियों? ॻाल्हायो ई नथा। पोइ आख़िर में अचण जे करे नबी साईं जी इज़त वधीक न खुटी? नथा ॻाल्हायो। जेकॾहिं नबी साईं आख़िर में आया इज़त घटिजे त सरताजुल अंबिया कीअं बणजनि, इमामुल अंबिया कीअं बणजनि, सरताजुल अंबिया कीअं बणजनि?
ओ मुझा अजीजो मुझा दोस्तों, अल्लाह सही प्यारे नबी मोहम्मद करीम के हाथों आखिर में नबी बनाए, दुनिया वारन के पैगाम नो तहाने मां नबुवत जा दरवाजा बंद करे छड़िया। वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबीयीन, अल्लाह सही हजरत अली के चौथे नंबर दे खलीफो बनाए, दुनिया वारन के पैगाम दई छड़ियो तो मां खिलाफत जा दरवाजा बंद करे छड़िया। गाल समझने दिया, समझो भी तो।